हज़रत फ़कीर मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह। संदन विलादत गंबड़ तालुके जे मशहूर ॻोठ सॻियन वारे लोढ़े में अंदाज़न 1922 ईस्वी में थी। नंढपिण में बि पंहिंजे रब जे नाले जो ज़िक्र न छॾियाऊं, पाण कादरी सिलसिले सां मुंसलिक हुआ ऐं पंहिंजे वालिद हज़रत दिलमुराद रहमतुल्लाह अलैह सां दस्त बैत थिया। पंहिंजे भाउ मियां नूर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह खां पोइ गादी नशीन थिया। शरीयत ऐं सुन्नत जा पाबंद हुआ। संदन इस्लाह जो ही असर हुयो जो संदन हर मुरीद 5 वक्त नमाज खां अलावा तहजुद जो पाबंद हुयो। पाण नंढपिण खां ही सैर ऐं सफ़र कंदा रहिया। हिकु भेरे फरमायाऊं त असां सियाहत लाइ रवाना थियासूं। लगातार 6 महीना घुमंदा रहियासूं, पर उन अरसे में कॾहिं बि असांखे को ख़ौफ़ ऐं ख़तरो महसूसु न थियो। हिकु नमाज़ सैदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह वटि पढ़ंदा हुआसूं त दिलि चवंदी हुई त ॿी नमाज़ वरी कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह वटि सेवण शरीफ़ में वञी अदा कयूं। पाण 2 शादियूं कयूं ऐं खेनि को औलाद न हुयो। पाण फरमाईंदा हुआ त अगरि रब खां दुआ घुरूं त असांखे औलाद थी वेंदो, पर अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियूं। असांजा फ़कीर असांजो औलाद आहिनि। संदन सूरत ऐं सीरत जी ॻाल्हि कजे त संदन चहिरो गोल ऐं चंड वांगुरु चमकदार हुयो। ईअं लॻंदो हुयो ॼण के संदन चहिरे मां नूर जा तजल्ला निकिरी रहिया आहिनि। संदन सुहारी मुबारक सफ़ेद ऐं घाटी हुई। संदन अखियूं कारियूं ऐं हमेशह सुरमे नाक हूंदियूं हुयूं। संदन कुल्हनि ते अक्सर अंगोछो या अछे रंग जी चादर रखियल हूंदी हुई। कदावर जवान हुआ। जॾहिं फ़कीर संदन चौधारी गोलाई में वेंदा हुआ, ईअं लॻंदो हो ॼण के चंड सितारनि में हुजे। नरम लहजे में गुफ़्तगू कंदा हुआ, टहक ॾेई न खिलंदा हुआ, बल्कि चपनि ते अक्सर मुस्कुराहट हूंदी हुयनि। फ़कीरनि सां मुहबत विचां अदा करे मुखातिब थींदा हुआ। 5 वक्त अज़ान पाण ॾींदा हुआ ऐं तकबीर बि पाण चवंदा हुआ ऐं इमामत बि पाण कराईंदा हुआ। जमायत सां नमाज़ पढ़ण जा तमामु घणो पाबंद हुआ। हिकु शख़्स खेनि अर्ज़ु कयो त आउं रोज़ानो 41 दफ़ा दुरूद ताज पढ़ंदो आहियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थिए। पाण फरमायाऊं दुरूद बिना कंहिं मतिलब या लालच जे पढ़णु घुरिजे। संदन अक़वाल मुबारक फरमायाऊं ॾंदण पटके ऐं जमायत सां मस्जिद में नमाज़ पढ़ण जा वॾा दर्जा आहिनि। टोपी केतिरी बि लखनि जी क़ीमती हुजे, पर खीसे जो रुमाल कढी टोपी मथां हिकु वकर ॾेई नमाज़ पढ़िजे त 70 नमाज़ुनि खां वधीक सवाबु मिलंदो। अगरि ॾंदण शहर में नथो मिले त ॾंदण जी नियत करे आङुर वात में विझी ॾेई त अलाह साईं एतिरो ख़ुशि थिए थो जेतिरो ॿार जी ॻाल्हियुनि ते वॾो ख़ुशि थींदो आहे। मस्जिद ॾांहुं विखूं भरे थो त उन जो दर्जो वॾो आहे। नफ़्स ते बार रखो, रोज़ानो ज़िकिर कयो। फरमायाऊं जेको शख़्स जुमे जे ॾींहुं मस्जिद में मानी मोकिलींदो ऐं जुमे जे ॾींहुं मस्जिद खे ॿुहारींदो ऐं ॾाढ़ी खे फणी ॾींदो त उन जी तंग दस्ती ख़तमु थी वेंदी। फरमायाऊं हिकु नमाज़ पढ़ी कमकार सां लॻी वञो, वरी ॿी नमाज़ पढ़ण लाइ मस्जिद में अचो। पक सम्झो त तव्हांजी पहिरीं नमाज़ क़बूल थी वई आहे, जो हाणे ॿी नमाज़ लाइ अल्लाह ताला तव्हांखे मस्जिद में घुरायो आहे। फरमायाऊं दुनिया पाछे वांगुरु आहे, उन जे पोयां वेंदो त अव्हां खां परे भॼंदी, पर उन खे पुठी ॾींदो त उहा अव्हां जे पोयां ईंदी। फरमायाऊं अल्लाह खां ईअं घुरो जीअं ॿार पंहिंजी जीजल माउ खां घुरंदो आहे। पहिरां का शइ घुरंदो त माउ न ॾींदसि, वरी ॿार रोअंदो ऐं रड़ियूं कंदो त माउ उहा शइ बि ॾींदुसि ऐं ॿियूं शयूं बि ॾींदुसि ऐं ॻोढ़ा बि उघंदुसि। बानो बि अल्लाह ताला खां ॿार वांगुरु घुरे त अल्लाह ताला बि उन खे अणकुट ॾेई छॾींदो। हिकु माण्हू पंहिंजे मुआशी तंगी जी शिकायत कई। पाण फरमायाऊं जॾहिं रिज़्क़ ॾियण वारे करीम रब खे ॻणती न आहे त तूं खाइण वारो बि ॻणती न कर। हिकु शख़्स अर्ज़ु कयो त साईं घर में झेड़ो बि थिए थो ऐं पूरी बि नथी थिए। पाण फरमायाऊं मस्जिद जूं नुखूं छंड, बिस्मिल्लाह ऐं अल्लाह समद पढ़। गुरबत खे ख़तमु करण लाइ पाण हमेशह इहो ई ॾस ॾींदा हुआ। संदन विसाल जी ॻाल्हि कजे त संदन ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में तबियत नासाज़ थी पई। खेनि कराची जे कंहिं इस्पताल में दाख़िल कयो वियो।
3 ॾींहंनि खां पोइ पाण 18 जून 1996 ईस्वी मुताबिक़ पहिरीं सफ़र 1417 हिजरी अंगारे ॾींहुं सुबुह जे वक़्तु विसाल कयाऊं। संदन जनाज़े नमाज़ में माण्हुनि जो वॾो अंबो हुयो। खेनि पंहिंजे वालिद ऐं भाउ जी भर में दफ़न कयो वियो, जिते हर साल पहिरीं सफ़र ते संदन उर्स मल्हायो वेंदो आहे।